असां जिते ॻोठ साबुल अरबाणी जा मंदिर तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं जिते 1 किलोमीटर बि OGDC गैस फील्ड जो प्लांट परे न आहे, सॾु पंध ते आहे। उन सां गॾु हाणे ख़ैरपुर खां ॿी जेका तमामु वॾी लाइन गैस जी हितां गुज़रे पई, जंहिंखे ॻोठाणनि एहतिजाज करे बंदि बि कराए छॾियो आहे त असांखे गैस जी सहूलियत ॾियो। आला अदालतुनि जे फ़ैसिलनि ते अमल कयो, उन बावजूदि हिन ॻोठ समेत आस पास जे ॻोठनि खे गैस जी सहूलियत न आहे। OGDC असांजी भरिसां आहे, इन जे लाइ असांखे बि गैस अञा ताईं न मिलियो। इन जे लाइ असां छेणा था पींदा आहियूं, काटियूं कान्हे। तकलीफ़ न थींदी आहे? स्कूल हितां ड्रेस बि मेरी थी वई आहे, हिन खे छेण लॻी आहिनि, पोइ धोईंदा हूंदा? हा, पोइ असां हथ धोईंदा आहियूं जॾहिं। हा, असांजो गैस हक़ आहे, असांखे मिलणु घुरिजे। गैस मिलणु घुरिजे। असां छेणा थपे करे थकी पिया आहियूं। कई त हितां जे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि त जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा असांजी सपोर्ट या असांजी हेल्प या मदद कंदा त मां सम्झां थो कॾहिं जो असांखे गैस मिली वञे। हिते कुझु अहिड़ा ॻोठ बि आहिनि जेके 5 किलोमीटर छा 10 किलोमीटर खां परे आहिनि, पर उन्हनि खे गैस जी सहूलियत मिली वई आहे, छो त उन्हनि सां उहे चूंडियल नुमाइंदा सिंसियर हुया ऐं सचा हुया। पर हीअ असांजी जेका लोकल एरिया जा 16 ॻोठ जेके आहिनि जिन में ही सहूलियत नथा ॾियनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त तक़रीबन जेके आहिनि उहे अध खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते आहिनि। हाणे उन्हनि में जेके ॻोठ आहिनि उनमें ॻोठ साबल अरबाणी, ॻोठ जुम्मो अरबाणी, ॻोठ हुसैन संगड़, मुराद संगड़, वारिस संगड़, काबिल तलाई ऐं ही अब्बास संगड़, सुलेमान चारण, इहे आहिनि। ऐं कुझु ॿिया मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि जेके माना OGDC खां वधि में वधि जेको परे हूंदो उहो 1 किलोमीटर जे फ़ासिले ते हूंदो। जेका लाइन गुज़रे थी नई जेका ख़ैरपुर मां OGDC में अची मिलाए करे हितां पोइ पंजाब इहा लाइन वेंदी, त तव्हां हिन जो कम बि बंदि कराए छॾियो आहे, उन खां पोइ तव्हां सां ॻाल्हियूं थियूं? हाँ जी, उहो इहो आहे त जेको ही लाइना हिकु न ही बार बार असांजे एरिया मां असांजी ज़मीनुनि मां लाइना गुज़ारींदा रहिया आहिनि ऐं हर दफ़े ही कुझु माण्हुनि खे पेमेंट ॾींदा आहिनि, कुझु खे न बि ॾींदा आहिनि, छॾे वेंदा आहिनि। त ही पहिरियां बि माना असां हिन ते फ़ैसिलो कयोसीं त ही जेका हाणे अॻिते अगरि असांजी ज़मीनुनि मां या असांजे फसलुनि मां ही अगरि का लाइन गुज़ारींदा त असां हिन खे तॾहिं गुज़ारण ॾींदासीं जॾहिं ही असांखे गैस जी सहूलियत फराहम कंदा। हे जेको OGDC असां खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे ऐं घणे अरसे खां 92 खां जेका ठही आहे, हिन महिल त असांखे गैस न आहे मिलियो। हे जेके बि ॻोठ आहिनि वेझा वेझा पस गिरदाई आहे, उनखे का बि सहूलियत मुयसरु न आहे। असांजा हितां जा MLA MPA नुमाइंदा ख़बर न आहिनि त अलाए किथे सुता पिया आहिनि। असां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे अपील कयूं था, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बावजूद बि हिन महिल ताईं असांखे न डिस्पेंसरी मिली आहे, न का हिकिड़ी इंजेक्शन जी बि सहूलियत न मिली आहे। पूरो एहतजाज 6 महीना थिया आहिनि, असांखे एहतजाज असांजो जारी हले थो। असांखे कंहिं बि हिन तक ताईं असांखे गैस जे लाइ असांखे लड़ी न आया आहिनि त बाबा तव्हांखे गैस ॾियूं, असांखे कंहिं शइ जी का बि सहूलियत न ॾिनी वई आहे। कमु कराई OGDC गैस फील्ड, असांखे गैस ॾिनो अथव हिन वक़्त ताईं, को बि अचे बि कोन थो। अॻु हाणे को बि जेके वोट वठी वेंदा आहिनि वापसि वरी कॾहिं मोड़ता बि कोन्हनि खे। इहे रोज़गार कोई माना हिन महिल न आहे, को असां बेरोज़गार सभु वेठा आहियूं। असांजी ज़मीन बि असांजी हिते ॻोठ असां बि 2 टे ॻोठ माना 15-20 ॻोठ आहिनि हिन जा, जेके कोई माना गैस जी सहूलियत न आहे, काई माना अस्पताल जी सहूलियत न आहे, काई सहूलियत न आहे। असांजी ज़मीननि में माना गैस गुज़ारनि था। अॻु में बि हिकिड़ी माना असां वटि जेका लाइन गुज़ारे 15 साल अॻु में, वरी हाणे जेका लाइन नवीं आई आहे उन जो बि काई ॻाल्हि न आहे, माना मसइलो हलो असांजो करनि ई नथा। यूनियन काउंसिल बंद जे ॻोठ साबुल अरबाणी जे ॻोठ जा मंदिर तव्हांखे ॾेखारियासीं, जिते असांजे पस मंदर में तव्हां ॾिसंदव त OGDC गैस फील्ड जो जेको प्लांट आहे कंपाउंड वाल सां बिल्कुलु गॾु ई ॻोठ आहे। आला अदालतनि तरफ़ां वाज़े तौर ते इहे फ़ैसिला आयल आहिनि। गैस कंपनियुनि खे पाबंद बणायो वियो आहे त जेके 5 किलोमीटर जे दायरे में ॻोठ अचनि था उनखे गैस जी सहूलियत ॾिनी वञे। ऐं उनखां पोइ हितां 1 फरलांग ते ॿी गैस जी लाइन टपे थी। उन अॻु में केतिरियूं लाइनूं जेके हिन धरती हेठां पूरे लाइन जेके OGDC खां पंजाब ऐं पाकिस्तान जे ॿियनि सूबनि इलाइक़नि मां उहे जेका लाइनूं वञनि थियूं, पर हिन वक़्त ताईं ही ॻोठ हिन ॻोठ जे आस पास जेके 16 खां 35 ॻोठ आहिनि उन्हनि खे गैस जी सहूलियत न आहे मिलियल। उनखां सवाइ जेके समाज जी भलाई जे लाइ कंपनियुनि खे पैसा ख़र्च करणा आहिनि, उन हवाले सां बि तव्हां हिन ॻोठ जा मंज़र ॾिठा त कंहिं बि क़िस्म जी का तरक़ी न आहे। ही सिर्फ़ु हिन ॻोठ जी कहाणी न आहे, पर आस पास में जेके बि ॻोठ आहिनि सभिनी जा ॻोठाणा जेके आहिनि उहे इहे ई दावूं कनि था त खेनि कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न आहे। जॾहिं त हिननि ई ॻोठनि जे ॻोठाणनि जे ज़मीननि मां गैस जो जेके लाइनूं आहिनि उहे क्रॉस थियनि थियूं ऐं हिननि ई ॻोठाणनि जे ज़मीननि मां गैस जा जेके खूह आहिनि उहे दराफ़ थियनि था ऐं अरबें करोड़ें रुपया कमाईंदड़ कंपनियूं इन जेके एहतजाज कंदड़ ॻोठाणा आहिनि उन सां ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल कराए ऐं हीअ माण्हू जेके सरापा एहतजाज आहिनि इन्हनि जे सॾ खे वरनायो वञे। कैमरामैन यूसुफ मंगी सां गॾु अलावराय बोज़दार KT न्यूज़ कोटकी।